नासरीन सॼी दुनिया जियां पाकिस्तान में पोरियतनि जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मज़दूर इतिहाद तरफ़ां प्रोग्राम ऐं रैलियूं कढियूं वयूं। हैदराबाद में मज़दूरनि जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते प्रेस क्लब साम्हूं मुख़्तलिफ़ ट्रेड यूनियन ऐं मज़दूर तंज़ीमुनि जे इतिहाद, लेबर फेडरेशन, हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन, टेक्सटाइल मिल्स यूनियन ऐं ॿियनि यूनियनूं तरफ़ां मज़दूर अॻवान अब्दुल लतीफ़ निज़ामाणी, मोहम्मद आसिफ खटक, महबूब कुरैशी, हाजी अमानुल्लाह, इमाम अली खोसो जी अॻवानी में रैलियूं कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई। गुलारची में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां पीपल्स मज़दूर ब्यूरो जे रफ़ीक मेमण, असलम मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। कोटड़ी में बि पोरियतनि जे आलमी दिहाड़े ते साइट न्यू लेबर फ्लैट कॉलोनी में पाकिस्तान वर्कर फेडरेशन सिंध रीजन तरफ़ां शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ तक़रीब कोठाई वई। टंडोजाम में बि मज़दूरनि जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे। उन हवाले सां पीपी हैदराबाद डिवीज़न जे सदर इस्माइल समो, मोहम्मद कासिम थेबो ऐं ॿियनि जी अॻवानी में मीर कॉलोनी खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। मीरपुर साकरो में वाइस हाई स्कूल सोसाइटी तंज़ीम पारां योम मज़दूर जे हवाले सां सैद मक़बूल शाह, इम्तियाज़ शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। बुलंद शाह करीम में सिंध एग्रीकल्चर जनरल वर्कर यूनियन लाॻापियल नेशनल ट्रेड यूनियन फेडरेशन टनो मोहम्मद ख़ान तरफ़ां कामरेड लाल बख्श लालण सठियो, कामरेड अब्दुल मजीद सठियो ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश कई वई।